सिटी कोर्ट कराची पीपल्स बस सर्विस में 1000 रुपयनि जो जाली नोट हलाइण जे ॾोह में ॿिनि औरतुनि खे हिकु साल कैद जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ॿिन्ही जवाबदार औरतुनि खे प्रोबेशन ऑफिसर हवाले करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। ॿिन्ही औरतुनि खे 10,000 रुपयनि जी ज़मानती कागज़नि एवज़ आज़ादु कयो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिटी कोर्ट कराची पीपल्स बस सर्विस में 1000 रुपयनि जो जाली नोट हलाइण जे ॾोह में ॿिनि औरतुनि खे हिकु साल कैद जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ॿिन्ही जवाबदार औरतुनि खे प्रोबेशन ऑफिसर हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿिन्ही औरतुनि खे 10,000 रुपयनि जी ज़मानती कागज़नि एवज़ आज़ादु कयो वियो। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सिटी कोर्ट कराची पीपल्स बस सर्विस में 1000 रुपयनि जो जाली नोट हलाइण जे ॾोह में ॿिनि औरतुनि खे हिकु साल कैद जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ॿिन्ही जवाबदार औरतुनि खे प्रोबेशन ऑफिसर हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿिन्ही औरतुनि खे 10,000 रुपयनि जी ज़मानती कागज़नि एवज़ आज़ादु बि कयो वियो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, सिटी कोर्ट कराची पीपल्स बस सर्विस में 2000 रुपयनि जो जाली नोट हलाइण जे ॾोह में औरतुनि खे हिकु साल कैद जी सज़ा ॾिनो आहे। हिन बाबति आगाह कजो। हाँ जी अब्दुल कयूम आज जो है सिटी कोर्ट कराची में पीपल्स बस सर्विस है जी सिंध गवर्नमेंट की उनमें औरतन पारा 1000 रुपयनि जो जाली नोट हलाइण वारे केस की ॿुधणी थी है। अदालत जो है फैसलो ॿुधाए छॾियो है। अदालत ॾोह साबित थियण ते ॿिनि औरतन सोबिया ऐं फरद के हिकु साल कैद की सज़ा ॿुधाए छॾी है। अदालत ॿिन्हिनि जवाबदार औरतन के जो है प्रोमोशन ऑफिसर जो उनके हवाले करण जो भी हुकुम ॾेई छॾियो है। अदालत ॿिन्हिनि खे 10,000 रुपयनि जे मुचलकन एवज़ आज़ाद भी करे छॾियो है। ॿई औरतूं जेके आहिनि त उहे सुठी शहरियत तौर रहंदियूं ऐं उन्हनि खे साल ताईं अहिड़ी का बि हरकतूं न कंदियूं। अदालत जो है अहिड़ो हुकुमनामे में भी लिखियो है। अदालत औरतन खां हथ आयल 1,000 रुपयनि जा जाली जेके 6 नोट हुआ उहे स्टेट बैंक हवाले करण जो भी हुकुम ॾेई छॾियो है। ॿिन्हिनि औरतुनि जो मौक़ुफ़ हो था उन्हनि जो ताल्लुक़ गरीब ख़ानदान सां है। अदालत जो है पंहिंजे हुकुमनामे में लिखियो आहे। अदालत इहो भी चयो आहे त जॾहिं जवाबदार औरतूं फरद बीबी जेकी आहे त उनखे भी गिरफ़्तार कयो वियो। हू फरद बीबी जेकी आहे त उहा बेवा आहे। अदालत इहो भी लिखियो त जाली नोट हलाइण जी सज़ा 7 साल है, पर हालतन के नज़र रखंदे ॿिन्हिनि औरतन के 1 साल की कैद की सज़ा ॿुधाई वञे थी। ये अदालत चयो त स्टेट बैंक भी औरतन खां हथ आयल नोटन के जाली करार ॾिनो हो ऐं तस्दीक थियण खां पोइ जेको आहे त जवाबदारनि खे अहिड़ी सज़ा मिली है। प्रोसिक्यूशन जो चवणो त ॿिन्हिनि औरतन के 21 जनवरी 2023 ते गिरफ़्तार कयो वियो। पीपल्स बस सर्विस के ड्राइवर की फरियाद से जेको आहे त ॿिनि औरतन खिलाफ़ केस दाख़िल किया विया। जी अब्दुल कयूम। जी ठीकु आहे सिकंदर भुट्टो, तफ़सील जे लाइ वॾी महिरबानी।